जॾहिं क़ौम जा मुहाफ़िज़ ई कातिल बणिजी वञनि ऐं गुंडागर्दी शुरू करे ॾियनि त अवाम इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ लाइ कंहिं वटि वेंदो आहे। असांजे वतन अज़ीज़ ऐं पुलिस जो शहरियुनि ते तशदुद, फुरलुट ऐं गुंडागर्दी का नई ॻाल्हि न आहे। रोज़ानो सोशल मीडिया ते पुलिस जी अवाम सां ज़ुल्म ऐं ज़्यादती जी का न का वीडियो ज़रूरु वायरल थिए थी ऐं घणो करे कुझु असां पंहिंजनि अखियुनि सां बि ॾिसंदा रहंदा आहियूं। असांजी सिंध में शरीफ़ शहरी पुलिस खां डिॼे थो छो त पुलिस ताक़त जे नशे में पंहिंजा फ़र्ज़ विसारे चुकी आहे। बदकिस्मती सां पुलिस खे बिगाड़ण में असांजे हुकुमरान तबिके वॾो किरदारु कयो आहे। सियासतदान पंहिंजे इलाइक़े में पंहिंजी मर्ज़ी जो थाणेदार लॻाराए उन वसीले पंहिंजनि मुख़ालिफ़नि खे सबक़ सेखारींदा आहिनि ऐं आम ख़ल्क़ ते आज़ादी सां ज़ुल्म कंदा आहिनि। पाकिस्तान जो ॻाणेटिरो अहिड़नि मुल्कनि में थिए थो जिते ख़वानगी जी शरह निहायत ई घटि आहे। इन करे हितां जे शहरियुनि खे पंहिंजे बुनियादी हक़नि जी बि पूरी ॼाण बिनाहे हूंदी। इन ॻाल्हि जो फ़ाइदो हमेशह पुलिस तोड़े ॿिया क़ानून लागू कंदड़ इदारा वठंदा रहनि था। पाकिस्तानी क़ानून मूजिबि कुझु ॾोह अहिड़ा आहिनि जंहिंजी बुनियाद ते पुलिस कंहिं बि माण्हू खे वारंट ॾेखारण सवाइ गिरफ़्तार करे सघे थी। उन ॾोहनि में क़त्ल, धाड़ो ऐं जिनसी ज़्यादती अहिड़ा ॾोह आहिनि जिन में जवाबदार खे बिना वारंट जे गिरफ़्तार करे सघिजे थो। इन खां सवाइ ॿिए कंहिं बि ॾोह में जंहिंमें दहशतगर्दी जूं शकूं शामिल न हुजनि, पुलिस खे गिरफ़्तारी खां अॻु वारंट ॾेखारणु ज़रूरी हूंदो आहे। अहिड़नि जवाबदारनि जी गिरफ़्तारी दौरान जेकॾहिं का मज़ाहिमत साम्हूं अचे त पुलिस खे इहो हक़ु हासिलु आहे त उहा मुनासिब हद ताईं ताक़त जो इस्तेमालु करे सघे थी। पुलिस खे इहो अख़्तियार हासिलु न आहे त उहा अदालत जी इजाज़त सवाइ कंहिं बि घर में दाख़िल थिए या उन घर जी झड़ती वठे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।